ये चंद्र उभरी सह सह करे सिंगार मट न भाए महबूब जो तोड़े हीला करी हजार वो तू सारी सब जमार हिला तम मुझे या दोस्त जो मुझे सजन सुने मुते हुकुम कयो आए हसीन सुने त महबूब जे आमद जी खबर असांखे ॿुधा रसूल खुदा जी आमद जो कारण इहो जो खुदा जे निज़ाम जो ज़हूर रसूल जो अचण खुदा जो ज़ाहिर थियण बारी ताला कुरान पाक फरमाए तो मुझे लिखल खजानो हो उनखे ज़ाहिर करण जो मूंखे इश्क थियो ओ ज़ाहिर केर थो कया उहो थो कया लौलाक लमा खलकतुल अफलाक जे मोहम्मद मां तोखे पैदा न कया तो कायनात ही पैदा न कया मूं जेकी की कुछ बनाया सो तो महबूब जे सदके बनायो आ अल्लाह जे ज़ात जो ज़हूर अल्लाह जे ज़ात जी पहचान ऐं अल्लाह जे रस्ते जी पहचान मोहम्मद करीम आहे वो महबूब मुस्तफा जो आमद थे थी ओस्ता सुन जो बैठा त रसूल जी आमद कीअं पई थी ऐं कहिड़े टेम ते पई थी वादा रबियुल अव्वल प्री पुढल ताबे तवल आयो अरबी अहमद अमीन बारिश उमर पैदा पैगंबर मिलन दीवार जो ज़ाहिर मथे ज़मीन थियो रोशन अर्शो फंस ज़मीनो ज़मन था नूर साना बीन कुफ्र कंबियो जेल कंबियो तौहीद कंबियो नूरो मुल्क थेड़ो दीन रबियुल मुबारक माण्हू मुबारक खुश मजा खारक कोई वाटो वडीन हिक में साहली मोहब्बत सा मिली खुश मजा खिली हे सपियादीन आयो मोहम्मद मेरो दुख थियो सुख नहीं दुख विकासिन सदा सुखीन बीदा बुझायो अरबी आयो भलो भायो काबा मुल्कन मुस्लिमीन चवन पखी आयो सरदार सखी लख जो लखी दुनिया करता आमीन भले हथो भेरा वजो करवा हेरा इश्क मा आखेरा उते पिया अलीन लवनात वाई बात सैयद मते सलवात चप्पल बसी चोरी ने बड़े फलक मथे मलक हुए हलक साकीब परूना कुम या हबीबी कुम तनामू जोदी आपे जोदी फकीर लिखे थो फलक मथे मलक हूरू वद हलक हलक अरबी लफ्ज में गले खे चइबो आ जॾहिं महबूब मुस्तफा जी आमद थी किताब था लिखनि त कुछ रात जा लम्हा हुया रसूल जी ज़ात जॾहिं ज़ाहिर थी कायनात सारी में रोशनाई थी वई मके जे माण्हुनि शाम जो मारियूं ॾिठियूं ऐं अमा आमना थे फरमाए जॾहिं मुंहिंजे दिल पर आमद थी न बसर जे चाकीर में जेके नाचो पे चिन्यूं मके पाक मां उन्हनि जा चप तुरंते ॾिठा उत्तर जा पखी ॾखिण वारनि खे मुबारक ॾींदा वञनि ओलह जा पखी ओभर वारनि खे मुबारक ॾींदा वञनि त बेवाहनि जो भरधलो यतीम जो यार अची वियो आहे अॻ में बचड़ा मानियूं गायूं पालींदियूं पर जॾहिं मुझे पाक महबूब जी ज़ात अमा हलीमा खे अता थी आ तो उस्ताद ॿुधाए थो त अॻ में अमा हलीमा छा हुई पर जॾहिं मोहम्मद करीम मिलियो त पोइ हुन सां भलायूं कहिड़ियूं थी वयूं वासी चए थो से कुम या बीबी कुम तनामू लोदिया पुलोदीन पर से बीबी हलीमा ताई रखी सिक सवाई इश्क मा आई ये निपान ला नाज़नीन पर सईदा तू सुनुगरू अगे हूं अबरू अज सदा कयो सब्र कुजो पर कुछ छारा करी रखी जी चुक्की साफ सुक्की कुछ छडाए कुछ
की हरे रहे टपयो मोहीन अज ढो मार वदो फात जो करो भाले सा भोरी मिली नबुवत कादरी कुदरत आला इज्जत पे सारे कुदू चाहिन से बात जो वठे मुझे महबूब खा ईमान पोचा महबूब मुस्तफा तवज्जो हुजे जॾहिं रसूल खुदा पुछो त जिब्रील तू वॾो ही या मां वॾो हां जिब्रील अर्ज़ कयो त या रसूल मां वॾो कहिड़ी तो उमिरि संभरी जे या रसूल मां इहा तो उमिरि संभरा रब जी ज़ात मूंखे पैदा करे अमर कयो जिब्रील मथे ख़्याल कर मूं मथे ॾिठो त नूर जा पर्दा उन नूर जे चौथे पर्दे जे अंदरि मूं तारो चमकंदे ॾिठो बुलंदो तो 70,000 वरजा लही विंदो उभरंदो तो 70,000 वरजा उभरंदो वो 70,000 दफ़ा या रसूल मुतारो लहंदे उभरंदे ॾिठो उन खां पोइ ज़मीन आसमान मलाइक फरिश्ता लख 24,000 पैगंबर मुंहिंजा रसूल मूं त खणी तोखे न पायो आहे हुज़ूर सजन फरमाए थो उन तारे खे तूं सुञाणंदे चई या रसूल अल्लाह बिल्कुलु इन तारे खे मां सुञाणंदुसि रावी तार के महबूब मुस्तफा पंहिंजो दस्तार मुबारक मथे कया जिब्रील है मुझे दस्तार में ॾिस जिब्रील मुझे दो जहान आलम जे दस्तार में ॾिठो तो तारो महबूब जे दस्तार में चमकंदे ॾिठाई चई त या रसूल अल्लाह मां इहो तारो ॾिसंदो आहियां हुज़ूर सजन फरमायो त इन्नी कुन्तु ज़ाल कल कौकब ए जिब्रील चिमकंदड़ तारो मुझे नूर जे जलवे जी झलक ही बि का ॻाल्हि कर असां उनखे माज़रत सां न चवंदासीं त 40 साल खां पोइ रसूल नबी थियो रसूल आदम बि कोन्हे त नबी आहे जो 1,24,000 पैगंबर कंदे सहीफ आया कंदे रुकू आया कंदे मुकमल किताब आया जो अज असी जो था त इमाम हादी महदी ईंदो उहे इहे पंहिंजे उम्मतनि खे चवंदा त ख़ातम नबी जलवे फिरोज़ थींदा महबूब जो मौजूदो आहे 40 सालनि खां पोइ रसूल खुदा पंहिंजी इल्हामी ज़ात पाक रब जी पंहिंजे नबूवत जी पंहिंजे लिसान जी पंहिंजे लफ़्ज़ जी सकत दसिन 950 साल हज़रत नूह अलैहिस्सलाम तबलीग कई माण्हू कुल इस्लाम ते 80 रसूल खुदा जा 23 साल मुबारक दा लफ़्ज़ जे मशरिक़ खां मग़रिब ताईं ता क़यामत जे दीन जी प्रचार वधंदी थी हले सारी कई कलमो पढ़ो उन अल्लाह जी बात कयो जे कुल यकून कथी पवे कुल मन अलैहा फना थींदी जो बिल्कुल असा के बाह जा पूजारी के सिज जा पूजारी के चंद्र जा पूजारी के बुत जा पूजारी मगर तोते रसूल खुदा तरह मनदासी जद तुझको मौजूद सौ मुके मौजूद असा के करे दिखार रसूल खुदा फरमा मुझे अल्लाह के वली ताकत जेके मौजूद चलो मावा के करे रसीद रावी ताल के खजू जो ककड़ू सजलू हेते हेते खोण लगा ए रसूल खुदा ए हियर छायू थी हियर खजू चलन पहुंचवादा सी त पर रसूल खुदा मुझे बाबू बचे वडी गा ना कुफार जो मोजो घरन मुझे मोहम्मद करीम जो ने करे दसो वाह वाह चाहे तो से मोजो वठी महबूब खा ईमान को आमीन पर सही है ककड़ू खयो तकड़ू अहमद दावद अखड़ू खान पाए खजूर वांगुर खोड़ी सही है थरे सायू खजूर तनी खायू बो भलो के भायू ओ तो यार आनु यकीन है तो परवरदा प्यारा धनी धनी का धारा अरबी का इशारा यकदम सदा यासीन से झलो खजू बचको बुचू नौकर जान जू हरे बटड़ो सर पलोटे कीन बड़े झलो खजू ज़ाहिर तहूर मौजो मशहूर बड़ा बड़े वासीन पर से फेर दिसी बने वांगरू पुसी सटे सरे ससी खजू जमीन में खोटी दिन भायो हम छुरी छदो शम शम पैगंबर सदा पक से मधु कड़ी मिस्कीन से भायो दूर तन पाती धूल बाहे जटे दूर अन सोज अंधन क्या जटाई रसूल खुदा इशारे से मेवन में खजूर माल जी पी रही
कंचो सदक या रसूल अल्लाह पर हक तो रसूल खुदा के लज्जी थी जमीन खोटण लगा तो जेका असा तलब की सो तो थी पियो एकड़ो उठी ऐचे ए मोहम्मद नौज बिल्लाह हे तुझे जादू हे तुझे सहरा मगर तुझो पट ते जादू हलत हींअर सा उहो था मोचो घुरंदो खां जिते तुझो जादू कम न कंदो ऐं उहो करे त पोइ असां चवंदासीं पर रसूल खुदा मुझे महबूब फरमायो जिंदगी वाजो इरादो हूंदो मुझो रब जाने त मां करे रसीं हाने रावी था के बिपारे जो टाइम जो ते मोहम्मद हींअर तू रात थी जह जगह ते सिचान जगह ते चंड भी और तू मोहम्मद इशारो कर अध चंड ते बिठो अध ते लई जे गवाही चंड जे रसूल खुदा या पहुंचना ते रसूल खुदा रसूल जो हुक्म जो तो या वडी गा नहीं थी दो हर गौर करे खबर बुठो तो महबूब जे इशारे सा चंड पट कर के थो थी वाह सही वाह तो से भाइयों धूड़ तन पादी धूड़ लटे धूड़ मुस्तज ते धन के आहीन हरी भोग कयो मकर जे ही करावत जो ककर सही ने तन रखे दे चक्कर लुत्फ सिलाहीन यो तो ही अचे बाकी कोई से बचे सही ने वासी नचे बस बुला के दासुकीन ही ताहमद नाम आम जो नाम करावत जो कलाम देखे माल कबूर न मोटाइन अशद करी शाह करे बहादुरी करीदा जे हज कमर अजबा कुदरत वाला तो खेगेरीन आवत चल नहीं साबित सही कुफार सदी कही ये दात में दू नसीन सिर पे कंठ में बेचीर सिद्धो करे सीर देखो जी तीर हली हली तो हाजरीन बड़ी लो शब तो धर के बते धुम अरे कौन आफिला गुरगे वाहुला बाजाई सही रसूल जो इशारो तो चंड तजियो पर अगर टक्के जे बल फले न तो जहाज जे वो रब करीम जो वो बल जो काना सजी के रोशन करे जे चमड़ो सिज ते अख खणी न सकंदो आ अखो हेठ करे जो या रसूल अल्लाह पर हक रसूल खुदा ही पर जे कशफ साइन के आदो थई न फरीह के वापस कर वो महबूब मुस्तफा राम ताल कन पे बाह मुबारक है कया चंद्र हिता कवाई तो अल्लाह इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदुर सलामत कवाई दी तो वली क्या तो कवाई दी बात बरवा जय तो से मरीजा को लाल की औलाद के दिशा में जा शोला हरे सिर को बा कुछ भी मोहम्मद ने माफी तू असा दो शाफी कुरान तो काफी हिन के जाई तू मोरीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जो तो ही असर तकीन पहे मोजा थे मेरे महबूब जा जिके में लिखे बावारीन पहे मोजा थे मोहम्मद अमीन जा जिके नर लिखे बागहीन अब मुश्ताक रे महबूब जो मैंने नाम लिखे बेनीन सही बारी बख्शे महबूब बदकार ने प्रोही जो शला अग तेरी उचारी मेहरबानी सरदार ये सरदार बजे साथ